सुजावल में इमाम बारगाह के प्लाट ते कब्ज़े खिलाफ वहदतुल मुस्लिमीन पारां ज़िले सेक्रेटरी जनरल हाजी मुज़फ़र लगारी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो है। वधीक असां सां लाइन ते मौजूद है सुजावल का उमदाद पठान। जी उमदाद, कहिड़ा तफ़सीलन अपडेट कजो। नाज़रीन, इमाम बारगाह ते नाजायज़ कब्ज़नि के ख़िलाफ़ वहदतुल मुस्लिमीन ज़िले सुजावल जनरल सेक्रेटरी हाजी मुज़फ़र लगारी के अगवानी में एहतजाज किया वियो आहे। जो DC हाउस अॻियां धरवानी वेठल है, ॿिन्ही पासनि खां जो केतिरियूं वॾे तइदाद में गाॾियूं बीठी वयूं आहिनि। उन्हनि जो एहतजाज जारी है। ही DC हाउस के अॻियां धरवानी वेठल अचो तो असां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा मुतालबो। तमाम घनी जो मंशात है, तमाम घनी जो चोरियों शुरू थी रही पर इन ज़िले जो अमन ईमान तमाम ख़राब है। पर केर इंसाफ करने तैयार कोने को, केर ॿुधण लाइ तैयार कोने को। असां मुतालबो करूं था CM सिंध सैयद मुराद अली शाह खां ऐं बिलावल भुट्टे खां ऐं चीफ ऑफ आर्मी खां ऐं चीफ जस्टिस खां तो खुदारा असांजे ज़िले में अमन कायम कयो वञे ऐं असांजे इबादत गाहनि ते महफ़ूज़ कयो वञे, असांजे इबादत गाहनि तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। ऐं जेकॾहिं तव्हां अदालतनि जे फ़ैसिले ते DCSP अमल नथो करे तो पोइ तव्हां अदालतूं बंदि करे छॾियो। ज़िलो तव्हां DC जे हवाले करे छॾियो तो पोइ अदालतूं बंदि करे छॾियो। DC ॼाणे ऐं ज़िलो ॼाणे। हाउस के अॻियां एहतजाजी धरणो असांजी इबादत गांव मस्जिद अल हुसैनी ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो किया है। जो कोर्ट में केस हुयो ऐं कोर्ट सगोरी उनके हुक्म किया है मुख्तियार कार के SHO के ज़िले इंतजामिया के कब्ज़ो तव्हां खाली करायो। नाहिल ज़िले इंतजामिया 4 महीना गुज़री विया आहिनि तो असांजी इबादत गाह ते कब्ज़ा आहिनि, उहे कब्ज़ा खाली करण लाइ तयार न आहिनि। कब्ज़ा माफ़िया सां मिलियल आहिनि ऐं हिते असांजे ज़िले जी अवाम ऐं ज़िले में तमाम जेके बि ज़मीन जा खाता हुजनि, प्लाट जा हुजनि ऐं जाइदादूं, उहे उन्हनि सां तमामु जेके खातनि में हेरा फेरी कई थी वञे ऐं हिते हे बोतारनि जी भंगार वेही रहिया आहिनि ऐं उन्हनि जे माण्हुनि जे जेके खातनि में हेरा फेरी करे ऐं माण्हुनि खे ज़लील ऐं दरबदर कयो पियो वञे ऐं हिते कब्ज़ा माफ़िया तमामु सरगर्म आहे। असां मुतालबो करूं था त असांजे कोर्ट सगोरी जो फ़ैसिलो ॾिनो आहे असांजे इबादत गाह मस्जिद इमाम बारगाह हुसैनी तां कब्ज़ो हटायो वञे। असां मुतालबो करूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का, चीफ ऑफ आर्मी का, सैयद मुराद अली शाह का, बिलावल भुट्टो का खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे इबादत गाह तां कब्ज़ा ख़त्म कया वञनि ऐं हिन DC खे हटायो वञे। जेकॾहिं अदालती फ़ैसिले ते अमल नथो कयो वञे, अमल नथो कराए सघे त या अदालतूं बंदि करे छॾियो। हीअ पूरा जेके से DC जे हवाले करे छॾियो त DC अदालत। तव्हां हिते मुज़ाहिरीन जो ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन इहो चवणु आहे त जेको इमाम बारगाह ते कब्ज़े जो प्लाट है उन जो कोर्ट सगोरी हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट जो यो फ़ैसिलो असांजे हक़ में ॾिनो है पर केतिरे टाइम खां वठी जेको आहे इहो कब्ज़ो खाली न कराए पियो वञे। इन करे असां DC हाउस अॻियां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करणु आया आहियूं। जेकॾहिं असांजी मसइलो हल न कयो वियो, असांखे इमाम बारगाह जो प्लाट खाली न कराए ॾिनो वियो त असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। कैमरामैन राज पठान सां गॾु इमदाद पठान, शाहीन न्यूज़।